जी बिल्कुल, असीं हिन वक़्तु पहुता आहियूं RD 44 जो ही पुलिस चौकी आहे, मल्लूघेर जे नाले सां मशहूरु पुलिस पिकेट आहे। ऐं हिते जेके आहे त सिंध बलोचिस्तान जो अहम गुज़रगाह बि मौजूदु आहे। जॾहिं असां हिते पहुचासीं त मल्लूघेर जी जेकी आहे त हिकु आलीशान हिते पिकेट मौजूदु थियलु आहे। जॾहिं असां हिते विज़िट कईसीं त असांखे हिते को बि अहलकार पुलिस अहलकार नज़र न आयो ऐं ईअं महसूसु थियो ॼण त ही को चौकी न बल्कि को भूत बंगले जो ॾेख ॾेई रहियो आहे। जॾहिं असां अंदरि कमरनि जी विज़िट कईसीं त हिते जेका चौकी जी बंदि सूरत हाल आहे, उनजो नतीजो इहो आहे त अंदरि जेके आहे त हिकिड़ा नामुनासिब जेके आहे त अल्फाज़ लिखियल हुया, जेके आहे त उहे चवण जहिड़ा ई न आहिनि। उहे पुलिस अहलकारनि लिखिया आहिनि या जेके आहे त हितां जा जेके माण्हू आहिनि जेके गुज़रगाह कंदा आहिनि उन्हनि लिखिया आहिनि। बहरहाल ही पुलिस पिकेट जेकी आहे त पुलिस जे लाइ हिकिड़ो वॾो अलमियो इहो आहे जो हिते इलाही सारो जेको आहे त फंड मुक़ररु थियल आहे बॉर्डर फोर्स अहलकारनि जे लाइ। बॉर्डर फोर्स में जेके आहे त काफ़ी तादाद में जेके आहे त 250-300 जेके आहे त अहलकार मुक़ररु थियल आहिनि, पर ख़बर न आहे उहे वीज़ा ते वियल आहिनि, उहे ड्यूटियुनि खां ग़ाइबु बणियल आहिनि। इन ख़िलाफ़ु नोटिस केरु वठंदो? मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांखे इहो ॿुधायां त पुलिस खाते जे आला ऑफ़िसरनि IG समेत जेके आहे त मुख़्तलिफ़ ऑफ़िसरनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बॉर्डर फोर्स जे अहलकारनि ख़िलाफ़ु जेको आहे त नोटिस वरितो, बंदि थाणनि जो नोटिस वरितो। उहे जेके आहे त बर वक़्त त खुली वञनि था, पर कुझु वक़्तु हली करे उन खां पोइ जेके आहे त ॿीहर उहे जेके आहे त बर्बाद थी वञनि था ऐं जेके आहे त बंदि थी वञनि था ऐं उहे जेके आहे त वीरानी जो ॾेख ॾियणु लॻी विया आहिनि। ऐं हिते तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेके आहे त फुर ऐं धाड़े जा वारदातूं जेके आहे त रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ऐं मल्लूघेर जेका पुलिस पिकेट आहे या जेको गुज़रगाह आहे सिंध बलोचिस्तान जो, सिंध खां जेके ॾोहारी आहिनि जेके फुर करे बलोचिस्तान जा जेके ॾोहारी उहे सिंध खां फुर करे उहे हिन ई रस्ते तां क्रॉस करे जेके आहे त बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वञनि था। जेकॾहिं ही पुलिस चौकी बहाल हुजे, हिते अहलकार मुक़ररु थियल हुजनि, त हिते अमन अमान जी सूरत हाल काफ़ी जेके आहे त बहितर थी वेंदी। पर जेको आहे त इन ख़िलाफ़ु नोटिस वठण वारो कोई कोन्हे, ऑफ़िसरनि जो हिन तरफ़ तवजो ई न आहिनि। ही इलाइक़े वासी जेके आहे त ॾोहारियुनि जे रहमो करम ते आहिनि, जंहिं सबबु जेके आहे त ही ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिते जेकॾहिं को माण्हू नज़र ईंदो त उहो जेको आहे त सही सलामत घर न पहुचंदो। को जेकॾहिं बीमारी जे टाइम निकिरे थो, कंहिं मजबूरी जे तहत निकिरे थो, उहो जेको आहे त 100 बार इहो सोचे थो त मां जेको आहे त जंहिं कम सां वञा थो उते वञी पहुचंदुसि, या जेको आहे त रस्ते में ई जेके राहज़न आहिनि उहो मूंखां जेके आहे त माली तौर ते जेके मोटरसाइकिल आहे या माली तौर जेके पैसा आहिनि उहे फुरे वेंदा या जेको आहे त अगवा करे वेंदा। उहो जेके आहे त 100 बार सोचे करे पोइ निकिरे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुलिस खाते जा जेके अमलदार आहिनि, जेके सुठी साख रखंदड़ जेके ऑफ़िसर आहिनि, उहे हिन तरफ़ तवजो ॾियनि ऐं जेको आहे त बॉर्डर फोर्स जा जेके अहलकार आहिनि उन्हनि खे ड्यूटियुनि ते पाबंद बणाइनि। ऐं जेके वीरानी जो ॾेख ॾींदड़ आलीशान जेके बंगला तयारु कया विया आहिनि पुलिस जे रहाइश जे लाइ, उन्हनि खे जेको आहे त बहाल करे इलाइक़े वासियुनि खे जेको आहे सुख जो साह खणणु ॾिनो वञे। जी।